सख्तियों सिरत सही जन्नतीन नाने जो बचायो मदीने पाकमा मक्के पाक जे सरजमीन ते पहुता हज जा दिहाड़ा पैरी ज़ुल्हज बी टी चौथी पंजी छही सती अठी जेके हाजी हज ते वया हुंदा उन्हनि खे ख़बर हुंदी आ त ज़ुल्हज जो चंड ॾिसबो आ हज वारनि जी कैफ़ियत छा हुंदी आ मगर 8 ज़ुल्हज जी सुबह इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम पांजे हज जे इरादे खे उम्र में तब्दील करे काबतुल्लाह शरीफ के मक्के पाक जे शहर के हज जेड़े मुक़द्दस ॾींहन के छॾे करे करबला जे तरफ रवानो थी करे दुनिया के बुधायो दुनिया वारो ओ दुनिया वारो जॾहिं दीन जे मथा का मुश्किल घड़ी अचे केॾो बि तव्हां जे दुनिया जो दीन जो ॿियो मामिलो हुजे सभिनी मामिलन के छॾे पहिरीं मुझे मुस्तफ़ा जे दीन जे लाइ हाज़िर थी वञिजो। अज़ीज़ाने मन मुझे इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मैदान करबला में अचण हुकूमत जो हासिल करण न हुयो तख्त ताज जो हासिल करण न हुयो इमाम अली मकाम जो अचण मुझे महबूब मुस्तफ़ा जे दीन के बचाइण हुयो। इमाम अली मकाम जॾहिं खैर सां मक्के पाक मां निकिरंदा हन मक्के पाक मां निकिरी करे कूफे जे तरफ रवाना थींदा हन छो त कूफे वारनि ख़त लिखिया रस्ते में हिकु अहिड़ो मक़ाम ईंदो आहे जंहिं मक़ाम ते इमाम अली मक़ाम जी सवारी वेही रहंदी आहे। इमाम अली मक़ाम पंहिंजे साथियुनि खां पुछंदो आहे ॾियो ख़बर हीअ कहिड़ी जगह हीअ कहिड़ी जगह आहे त मुंहिंजे इमाम अली मक़ाम जा साथी ॿुधाईंदा हल ऐं मुंहिंजा सुहिणा हिन ज़मीन खे करबला जो मैदान सॼो वेंदो आहे। थोड़ो सुणे लतीफ़ सरकार के पढ़ंदो हला मुझे सुणे लतीफ़ सरकार फरमायो डोथी सा डोरी जाजू सुनी न बुद्धि डोथी सा डोरी जाजू सुनी न बुद्धि पासा मथे पहाड़ी खोड़ी खोड़ी विया उते बोड़ी जितने हायत नाहिका। इमाम अली मकाम पंजा खीमा खोड़ाया मैदान करबला जे अंदर इमाम अली मकाम खीमा खोड़ाया 10 मुहर्रम जी रात अची वैया कहिड़ी रात अचे वैया 10 मुहर्रम जी रात अचे वैया 7 8 9 खां पानी बंदा 10 मुहर्रम जी रात अचे वैया अज बाद नमाज इशा कुरान करीम जी तिलावत करण वारो कुरान करीम जे महफिल में वेहण वारो मुझे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ण वारो अल्लाह जो जिक्र करण वारो तव्हां खे मुबारका छो त 10 जी रात इमाम हुसैन सुणे पंहिंजे साथियुनि खे गॾु करे ख़ुतबो ॾिनो आहे। 10 मुहर्रम जी रात इमाम अली मकाम पंहिंजे तमाम साथियुनि खे इशा जी नमाज खां बाद ख़ुतबो ॾेई करे
पाण फरमायूं जे कदे को वञण चाहे थो तमा हुसैन जी इजाजत इमाम आली मकाम इमाम आली मकाम तमाम बत्तियों बंद इन जे करे करायूं त जन खे वञणो उहे हलिया वञन मता हया वजे करे चवन त रोशनीअ में कीअं निकरूं इमाम आली मकाम इन ला बत्तियों बंद करायूं इमाम सुहणे जी सुन्नत इहा आहे त जे कॾहिं बत्तियों बंद कयूं थियूं वञन त बाक़ी तमाम मामलो भी मुझे सुने हुसैन जे सुन्नत मुताबिक कयो वञे अज जी रात महफिलन में बत्तियों बंद कयूं वीदियूं हन मगर उन खां बाद छा थींदो आहे अल्लाह ॼाणे ॿियो उन महफिल वारा ॼाणन ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम आली मकाम इन करे बत्तियूं बंद कराई ॾिया विसराए छॾिया त वञण वारा भले हलिया वञो मां हुसैन खे पंहिंजो यार राज़ी करणो आहे पर जॾहिं इमाम आली मकाम वरी ॾिया ॿार आया त हिकिड़ो ग़ुलाम बि ॿाहिरि नाहे टिन ॾींहंनि जा उञारा बुखारा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उञ बुख जी परवाह नाहे मुंहिंजे हुसैन ते जान ॾियण लाइ तयार हन हिकिड़ो सवाल ऐं मुंहिंजा दोस्त हिकिड़ो सवाल ॻाल्हि सम्झ में अचे थी त इमाम हुसैन खे 3 ॾींहं उञ कान लॻी 3 ॾींहं ज़िंदगीअ जे ज़रूरतुनि जो एहसास न थियो इन करे न थियो जो इमाम हुसैन सुहणे जे ज़ुबान में मुंहिंजे मुस्तफ़ा जो लुआबे दहन हुयो इहा ॻाल्हि समझ में अचे थी लेकिन खुदा जे वास्ते थोरो मथे बि तहल इमाम हुसैन सुहणे जा उहे भाइर भी मौजूद हजरत अब्बास भी मौजूदा हजरत अबू बकर बिन अली भी मौजूदा उस्मान बिन अली भी मौजूदा अबू बकर बिन अली भी मौजूदा उमर बिन अली भी मौजूदा ॿिया केतिराई ग़ुलाम मौजूद हन उन्हनि जे ज़ुबान में त मुंहिंजे मुस्तफ़ा जो लुआबे दहन कोन आयो आहे ॿुधायो उन्हनि खे उञ छो न लॻी आहे जवाब मिली वियो मुंहिंजो मुस्तमा मुंहिंजे महबूब जो बचिड़ो इमाम हुसैन निगाह पियो करे त मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार पियो करे जॾहिं ग़ुलाम सुणे हुसैन खे पिया ॾिसनि त वरी उन दीदार जो सदको मिली पियो वञे ग़ुलामनि खे भी उञ नथी लगे इंसान ज़रूर आहिनि उञ नथी लगे अज़ीज़ाने मन उन चेहरे जो कमाल आहे जेकॾहिं अकुली तौर ते जवाब वठी त मां तोखे अकुली तौर ते भी जवाब ॾियां लाइट केतिरो भी परे आहे पर जिते भी उन सां को कनेक्शन मिलाइबो आहे त उहा ज़ाहिर थी पवंदी आहे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ैर सां सुबुह 10 ज़ुल्हज जी सुबुह थी आहे तेज थो ॻाल्हायां तबियत जो हाल कोन्हे मजबूर हां आयो हां त हेॾी जमायत खे ॿ ॻाल्हियूं ॿुधाए वञा ज़िंदगीअ ते कोई भरवसो नाहे ईंदड़ वरी 10 मुहर्रम या नसीब आहे ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ 10 ज़ुल्हज जी 10 मुहर्रम शरीफ जी जॾहिं सुबुह थी आहे इमाम अली मकाम ड्यूटियूं लगाए छॾियूं हज़रत अब्बास अलम बरदार जी ड्यूटी इमाम अली मकाम खीमन जी संभाल ला लगाई आहे कंहिंजी ड्यूटी ॻाल्हायो त पोइ मां अॻिते कंहिंजी ड्यूटी हज़रत अब्बास अलम बरदार जी ड्यूटी
अचो त हिकड़े मिंट जे ला बुधाया हजरत अब्बास अलम बरदार केरा उन जी हकीकत छा है इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो बुधायो मिठा इमाम हसन ऐं हुसैन जे अमड़ जो नालो अम्मा फातिमा ज़हरा हजरत अली जे अमड़ जो नालो फातिमा बिन्त असदा इमाम हसन हुसैन जे अमड़ जो नालो शेर खुदा जे पाक घरवारी जो नालो फातिमा ज़हरा बिन्त मुहम्मदा अम्मा फातिमा ज़हरा जे पाक जिंदगी में सोने अली भी शादी कान कई जदे अम्मा बतूल दुनिया छड़े वई कुछ वक्त का बाद हजरत अली शेर खुदा पांजे भा सोने अकील सा मशवरो कयो ऐ मुझा जानी भा मां अली के शादी जी जरूरत तव्हां जो छा ख्याल त भाव अकील चयो ऐ मुझा सुना मुनासिब रिश्तो गोले था वठूं सोने अली जे भाव नाला याद कजो सोने अकील रिश्तो किथों गोलियो आ बनु किलेब खानदान बनु किलेब कबीले जो नालो आ जिया सोने महबूब जे खां कबीले जो नालो बनु हाशिमा ये बनु किलेब मुझा दोस्त अजीज एकड़ो वडो कबीलो आ उन जो सरदार आ उन जे सरदार जी हिकड़ी न्याणी आ उन जो नालो बे फातिमा आहे छा नालो आ उन जो नालो भी फातिमा सोनो अकील रिश्तो खणी वयो त मुझे भाव अली के शादी करनी आ रिश्ते जी जरूरत आ बनु किलेब जे सरदार खुशी सा रिश्तो कबूल कयो त बनु हाशिम जेड़े कबीले जो रिश्तो आयो आ मुखे सुने अली जो रिश्तो कबूल आ मां पांजी न्याणी फातिमा सुने अली जे निकाह में थो दिया ओहा बनु किलेब जे सरदार जी न्याणी फातिमा जे जो मशहूर नालो हुयो लक़ब हुयो उम्मुल बनीन छा लक़ब हुयो वरी चो इन करे तो बुधाया त याद कजो मता को सुबाने तवा के चवे त हजरत अब्बास जे अमड़ जो नालो त उम्मुल बनीन हुयो तवा जे मौलवी फातिमा की बुधायो उन के बुधायो त नालो उन जो फातिमा हुयो लक़ब उन जो उम्मुल बनीन उम्मुल बनीन बादशाह सरदार कबीले जे सरदार जी न्याणी सोने अली सा शादी थी सोने अली सा शादी करण का बाद पहिरो पुटड़ो जाओ जेडी मल पुटड़ो जाओ हजरत अली अलैहिस्सलाम के मुबारक दिनी वे सोना अली तवा के मुबारका अल्लाह तवा के पुटड़ो अता फरमायो आ मुझे दिल पर अली फरमायो मुडे खणी अचो तवज्जो मुझा दोस्तो सोने अली फरमायो मुडे खणी अचो जी हजरत अली जे हथड़न में आयो निहारे मुझे सुने अली फरमायो तमा अली तुझो नालो अब्बास थो रखा छा थो रखा वरी बुधायो छा थो रखा अलम बरदार अगते थो बुधाया कदे जिंदगी साथ दिनो त बुधाई दुस्तवा के त गाजी त उन के चेबो आ जेको जंग मा सलामत मोटी इंदो आ पर हजरत अब्बास शहीद भी थी वयो आ ऐ गाजी सजो विंदो आ छाजे करे सजो विंदो
लेकिन गाल तवीला कहे बे मौजू ते मुझा दोस्तों कहे बे मौके ते हींअर एतिरो ॿुधायां हज़रत अली जे हथ में बचड़ो आयो उम्मुल बनीन जे वजूद मां निकतल पुटड़ो आयो हज़रत अली सुणे चुमियूं ॾेई चयो मां तुंहिंजो नालो पंहिंजे चाचे अब्बास जे निस्बत सां थो रखां तुंहिंजो नालो अब्बास आहे हज़रत अली प्यार कयो मगर अब्बास सुने अखियूं को न खोलियूं तारीख़ जा वर्क याद कंदा वंजो हज़रत अब्बास सुने अली जे हथड़न में अखियूं को न खोलियूं एतरे में वडड़ो पुत्र इमाम हसन आयो ओ मुझा जानी बाबा अल्लाह मुखे भायड़ो दिनो मां हसन जे हथड़न में दे इमाम हसन हथड़न में खणी करे अदा अब्बास चई करे प्यार कयो मगर सुने अब्बास अखड़ियों कोन खोलियूं बीबी ज़ैनब चयो अदा हसन अल्लाह जे ज़ात मुखे भायड़ो दिनो अज मुखे भी हथड़न में दियो बीबी ज़ैनब सुने अब्बास के हथड़न में खणी करे प्यार करे वरी कन्न में कुछ आवाज दई रही आ एतरे में मुझो सुनो हुसैन अची वयो आ तवज्जो मुझा दोस्तों जडे बीबी ज़ैनब हथड़न में खणी करे हज़रत अब्बास के प्यार करे कन्न में कुछ आवाज दई रही आ इमाम हुसैन सुनो अची वयो आ मुर्की निहारे चवंदो ओ मुझी भेण ओ मुझी जानी जिगर बीबी ज़ैनब भेण मुझे भायड़े अब्बास जे अचण जी मुबारक कन्नन में कहिड़ी गाल हली रही आ बीबी ज़ैनब जो जुमलो ॿुधो मुसलमानो बीबी ज़ैनब जवाब थी दे ऐ मुझा भा हसन हुसैन सुना अम्मा फातिमत ज़हरा जडे दुनिया छड़े रही हुई मुखे सडड़ो करे चवण लगी ओ मुझी बचड़ी ज़ैनब मुखा बाद में शेरे खुदा शादी कंदो अल्लाह